ज़बरदस्त ज़बरदस्त अली रज़ा भाई जी म्यूज़िक सां गॾु असां जी ॿीहर एंट्री ऐं सभिनीनि खे जेके बि असांखे ॾिसनि पिया असांजा व्यूवर्स ॾेह तोड़े पर ॾेह में सभिनीनि खे ईद जो खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ईद जी इहा स्पेशल ट्रांसमिशन ऐं यकीनन हीअ स्पेशल ट्रांसमिशन अव्हां जे लाइ हूंदी आहे ऐं तमामु व्यूवर्स जॾहिं तव्हां हिन ट्रांसमिशन खे ॾिसंदा आहियो त कोशिशि हूंदी आहे त डिफरेंट प्रोग्राम्स हुजनि, डिफरेंट म्यूज़िकल सेशन्स हुजनि त जीअं तव्हां ईद जूं तमामु एक्टिविटीज़ तमामु कमकार ऐं जॾहिं तव्हां मेहरान टेलीविज़न जी स्क्रीन ते अचो त तव्हांजे लाइ खोड़ कुझु हुजे, हिकिड़ो डिफरेंट पैकेज हुजे। पूरो साल खोड़ सारा पाण प्रोग्राम्स असां काफ़ी सारा प्रोग्राम्स कंदा आहियूं, अव्हां जे लाइ अरेंज कंदा रहंदा आहियूं ऐं ईद जी जेका स्पेशल ट्रांसमिशन हूंदी आहे त कोशिशि हूंदी आहे त हीअ स्पेशल ट्रांसमिशन अव्हां जे लाइ स्पेशल हुअणु खपे। जी सो इन तरफ़ असांखे महिमान जॉइन करे चुका आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ऐं असां सां गॾु मौजूदु आहिनि अदा सरमद अयाज़ ऐं ॾाढा नाले वारा बहितरीनु सिंगर सिंध जा ऐं अमूमन असांजे हर प्रोग्राम में या महिराण ते ईद जे शोज़ में त ज़रूरु शामिलु हूंदा आहिनि, उहा ॿाहिरि मुलाक़ात थींदी रहंदी आहे। सर तव्हांखे भलीकार चऊं था, ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं। वालेकुम सलाम। जी अदा ईद जूं खोड़ सारी मुबारकूं ॾियूं था तव्हांखे। जी बिल्कुलु बिल्कुलु हीउ मंच तव्हांजो पंहिंजो आहे ऐं हमेशह असां चवंदा आहियूं जॾहिं बि सरमद अयाज़ असां सां गॾु मौजूदु हूंदा आहिनि त पोइ ॿ पर्सनैलिटीज़ नज़र ईंदियूं आहिनि, हिकिड़ो सरमद हिकिड़ो अयाज़। सरमद खे बि असां ॿुधंदा आहियूं जॾहिं अयाज़ जी शाइरी हूंदी आहे त ईअं लॻंदो आहे त सरमद ॻाए पियो, आवाज़ ई सरमद सिंधी जहिड़ो आहे त बसि पोइ छा चइजे। हा हा बिल्कुलु बिल्कुलु। सो घणो टाइम असां नथा वठूं, जॾहिं सरमद जी बि ॻाल्हि कयूं पिया अयाज़ जी, सरमद अयाज़ असां वटि मौजूदु आहे, छा ॿुधाईंदव स्टार्टिंग में? ईद आहे, थोरो ईद जे हिसाब सां हुजणु खपे न। जिन सां सजण साथ में से भलू ईदूं कन, ईद मुबारक ॾियण लाइ मुर्गी भल जा मिलन, पिरी जे पर चल असां पुणी दो कयूं, अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा, अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा, जियो जग में शाल सदा, जियो जग में शाल सदा, सिंगार करण वारा, अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा, अॼु ईद मुबारक थई ओ ईद करण वारा।
आया सबके वे सब गौन वाहिन मटिया तू महबूब छो दासवा चवे सिकंदर शाहाणे मुझो मुहब खुशू माणे चवे सिकंदर शाहाणे मुझो मुहब खुशू माणे भली हर को ॾिसे हाणे भली हर को ॾिसे हाणे मूंखे त छिंदण वारा ईद मुबारक थई ओ ईद करण वारा ईद मुबारक थई ओ ईद करण वारा ज़बरदस्त ज़बरदस्त सरमद अयाज़ भाउ ॾाढो बहितरीन गीत असांखे ॿुधायो आहे। ईद मुबारक हुजनि ईद करण वारा सभिनी नाज़रीन खे मेहरान टीवी जी सॼी सत तरफ़ां ईद मुबारक हुजनि। ताहिरा तव्हांखे बि ईद मुबारक हुजनि। अॼु ईद जो ॿियों ॾींहुं आहे ऐं ईद मेहरान टेलीविज़न सां गॾु आहे। व्यूअर्स हिन वक़्तु हलूं था असां सभु गॾिजी ॾिसंदासीं ईद साहिब जी डर्स्टो प्ले आहे कल्ह जे ॾींहं ते बि एपिसोड जो हुयो अॼु सेकेंड एपिसोड आहे सो सभु मिली करे इंजॉय कंदासीं कंटिन्यू कंदासीं तव्हां जो पंहिंजो प्रोग्राम पर हिकिड़ो ख़ुसूसन प्रोग्राम त कोन आहे ई ट्रांसमिशन ईद जी स्पेशल ट्रांसमिशन आहे बिल्कुलु जी ऐं हिन में 3 days आई थिंक ही प्ले आहे ईद साहब जी ऐं कल्ह तव्हां हिन जो एपिसोड 1 ॾिठो हुयो अॼु एपिसोड 2 ऐं सुभाणे मुंहिंजे ख़्याल सां एपिसोड 3 हूंदो आहे न सो ॾिसंदा रहिजो मेहरान ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में जेका मेहरान टेलीविज़न तव्हां ताईं पहुची रही आहे नाज़रीन आऊं अवांजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि जी जी त ईद जो ई ॿियो ॾींहुं आहे ऐं ईद जो तव्हांखे तमामु घणियूं वाधायूं हुजनि ईद उल अज़हा जूं ऐं मुख़्तलिफ़ सेगमेंट्स मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स असीं हिन पंहिंजी ईद स्पेशल ट्रांसमिशन में तव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं गॾोगॾु गेस्ट मौजूदु आहिनि उन्हनि सां कचेरी कयूं पिया उन्हनि जा कलाम ॿुधूं पिया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं पिया मुंहिंजे ख़्याल सां हाणे को सेगमेंट आहे शायदि हा बिल्कुलु चिल्ड्रन्स टाइम पाण सभु जेको आहे उनखे ॾाढो पसंदि बि कंदा आहियूं स्पेशल ट्रांसमिशन में ॿारनि जो बि हिसो हुजणु घुरिजे हा राहत ऐं इंतिख़ाब जेको आहे न ॿई हींअर त कॉलेज में पढ़नि था इंटरमीडिएट में आहिनि पर 9th क्लास खां 8th क्लास खां जेको आहे सो स्क्रीन ते अपियर थींदा अचनि पिया त मूंखे महसूसु थींदो आहे त ॿार जी जॾहिं वाक़ई में तरबियत सेखारींदी आहे न ॾाढी इम्पॉर्टेंट हिकिड़ो रोल प्ले करे थी पर इहो सिर्फ़ु मां नथी चवां असांजा दुनिया जा उहे माण्हू जेके वाक़ई में हिकिड़ी डिग्री रखनि था हिकिड़ो उहिदो रखनि था जिन खे डिफरेंट स्टेजिस ते घुरायो वेंदो आहे जॾहिं तालीम जी ॻाल्हि हलंदी आहे न जॾहिं तरबियत जी ॻाल्हि हलंदी आहे त हमेशह चवंदा आहिनि त ॿारनि जी जेका तरबियत आहे उहा इम्पॉर्टेंट रोल प्ले ज़रूरु करे थी ऐं हूअं बि ॿार फॉलोवर्स हूंदा आहिनि तव्हां जेको कंदव त तव्हांजा ॿार हा उहो ई कंदा तव्हां जेको चई रहिया हूंदा उन्हनि जे ज़हन ते उन शइ जो असरु कोन्ह थींदो पर तव्हां जेको करे रहिया हूंदा उनखे एज़ इट इज़ फॉलो ज़रूरु कंदा आहिनि ऐं केतिरा बि स्टूडेंट्स केतिरा ई प्रोग्राम्स करे हूंदा न केतिरा ई स्टूडेंट्स प्रोग्राम्स में अपियर बि थींदा आहिनि पर हूअं बि उहा एज अहिड़ी हूंदी आहे फ्रॉम 9th क्लास टू इंटरमीडिएट या यूनिवर्सिटी टाइम में बि उहा एज अहिड़ी हूंदी आहे जितां वेही करे जॾहिं सम्झाईंदा आहियो न काफ़ी सारी शयूं जिते वेही करे सम्झायूं वेंदियूं आहिनि त उन तरीक़े सां छा बि कयो आई एम श्योर 100% आई एम श्योर त उहा शइ एतिरी सम्झ में कोन ईंदी आहे पर तव्हां जॾहिं प्रैक्टिकल लाइफ में क़दम रखंदा आहियो इन थींदा आहियो त पोइ तमामु शयूं तव्हांखे तव्हांजे साम्हूं वाज़े थी वेंदियूं आहिनि ऐं उहो कैनवस जेको आहे उहो वाज़े चिटो चिटो तव्हांखे नज़र अचणु शुरू थी वेंदो आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू एक्सपीरियंस मां ई सिखंदो आहे थ्योरी अलॻि हूंदी आहे प्रैक्टिकल अलॻि हूंदो आहे यस बिल्कुलु ईअं ई आहे ऐं असां जॾहिं ॿारनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त डेफिनेटली घर में
जेको कुझु थी रहियो हूंदो आहे ॿार सभु उहो ऑब्ज़र्व कंदा आहिनि, वेही करे तव्हां उन्हनि खे वॾा वॾा लेक्चर्स ॾियो, ॿार उहो ई कंदा जेको तव्हां एक्ट प्ले करियो पिया। सो जेको एक्ट प्ले थींदो आहे उनजो ज़हननि ते वॾो असरु थींदो आहे। ऐं हूअं बि मां न हिकिड़ी नंढड़ी वीडियो ॾिठी पे, उन में ॾिसो वॾा वॾा जेके जानवर हूंदा आहिनि जेके सर्कस में प्ले कंदा आहिनि उन्हनि जी उहा तरबियत हूंदी आहे। जीअं ट्रैफ़िक खे पाण ॾिसंदा आहियूं, असां वटि जेको निज़ाम हूंदो आहे त उते हिकिड़ो क्वेश्चन मार्क हुयो त जानवरनि में इंसाननि में छा फ़र्क़ु आहे, जानवरनि ऐं इंसाननि में रूल्स ऐं रेगुलेशन्स जो फ़र्क़ु थिए थो, तरबियत जो फ़र्क़ु थिए थो। सो तव्हां तरबियत जानवर खे बि ॾींदा आहियो न त पोइ उहो उन तरीक़े सां प्ले करणु लॻंदो आहे, परफॉर्म करणु लॻंदो आहे। सही था चओ, बिल्कुलु उन ई तरीक़े सां उहो एडॉप्ट कंदो आहे। पर वरी जॾहिं इंसाननि जी ॻाल्हि कयूं था, तव्हां जॾहिं उन तरतीब में न हूंदा आहियो, तव्हांजी तरबियत न हूंदी आहे त पोइ देयर इज़ नो डिफरेंस इंसान ऐं जानवर जो कोई डिफरेंस कोन्हे। त ॿारनि ते आउं सभिनी फैमिली मेंबर्स खे चवंदुसि जेके बि ॾिसनि पिया त ॿारनि जे मथां तमामु घणो ध्यानु ॾींदा कयो ऐं कोशिशि कयो त तव्हांजा जेके ॿार आहिनि उहे पढ़ाई सां गॾो गॾु एक्स्ट्रा करिकुलम जेके एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि में बि इन्वॉल्व रहनि ताकी उन्हनि जी मेंटल हेल्थ ऐं फिज़िकल हेल्थ ॿई बैलेंस रहनि। हा, पर ॿारनि खे जेको आहे थोरो जॾहिं वेकेशन जो टाइम हुजे त उन्हनि खे उहो रेस्ट जो टाइम बि ॾियणु खपे। हर टाइम डिफरेंट एक्टिविटीज़ जेको आहे न उहे बि ज़हन खे किथे न किथे जेको आहे सो तमामु जी। तारीफ़ भाई पाण हलूं था चिल्ड्रन्स टाइम जी तरफ़, उहो ॾिसूं था, उनखां पोइ पाण कंटिन्यू कयूं था ईद जी स्पेशल ट्रांसमिशन। ॾिसंदा रहो मेहरान टेलीविज़न। जी नाज़रीन, सिंध धरतीअ ते झर जंग में ॾेह में परॾेह में जिथे बि असांजा नाज़रीन मेहरान टेलीविज़न नेटवर्क जा व्यूअर्स मौजूदु आहिनि, सभिनी खे वरी असीं पंहिंजी हिन ईद स्पेशल ट्रांसमिशन में, ईद उल अज़हा जी स्पेशल ट्रांसमिशन में वलीकार चऊं था ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स, मुख़्तलिफ़ सेगमेंट्स, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ गेस्ट ऐं मुख़्तलिफ़ सॉन्ग्स खणी तव्हां सां गॾु कल्ह बि असीं गॾु हुयासीं, अॼु बि तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं। कुझु देरि पहिरियां असां चिल्ड्रन ट्राइब प्रोग्राम ॾिठोसीं, ॿारनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं असांजा जेके महिमान आहिनि उहे बि मौजूदु आहिनि, उहे मौजूदु बि आहिनि, उन्हनि सां कचेरी बि कंदासीं, उन्हनि खां गीत ॿुधंदासीं, पर गॾो गॾु स्पेशल प्रोग्राम्स वग़ैरह बि असीं पंहिंजे हिन ट्रांसमिशन में ज़रूरु शामिलु कंदासीं। पर साॻी ॻाल्हि जेका ॻाल्हि कल्ह असां कई हुई, अॼु वरी असीं हुनखे ॿीहर रिपीट कंदासीं, दोहराईंदासीं। उहा इहा ॻाल्हि त जेकॾहिं तव्हां क़ुर्बानी अॼु करे रहिया आहियो या जेकॾहिं सुभाणे कंदव ईद जे 3 ॾींहं, त यादि रखिजो क़ुर्बानी जा 3 हिसा हूंदा आहिनि, हिकिड़ो पंहिंजे लाइ, ॿियो पाड़ेसरियुनि जे लाइ ऐं टियों मुस्तहिक़ीन जे लाइ, ग़रीबनि जे लाइ। त उन्हनि ग़रीबनि खे, मुस्तहिक़ीन खे ज़रूरु यादि रखिजो, जेके सफ़ेद पोश माण्हू आहिनि, जेके चई नथा सघनि, जेके ॿुधाए नथा सघनि, जेके अच्छा कपिड़ा पाए हलनि त था, पर उन्हनि जे अंदर जी छा हालत आहे, उन्हनि जे घर दरो दीवार जे अंदरि छा सूरत हाल आहे, त उन्हनि खे ज़रूरु यादि रखिजो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त कोशिशि कयो तव्हां पंहिंजे हथ सां वञी उन्हनि ताईं उहो जेका क़ुर्बानी जो गोश्त आहे या जेको कुझु बि तव्हां ॾियणु चाहियो था उन्हनि ताईं पहुचायो, छाकाणि त उन में न रुॻो तव्हांजो ज़मीर, तव्हांजो रूह, तव्हांजूं अखियूं, तव्हांजा हथ, तव्हां पाण मुतमइन हूंदव, अलाह बि उन में ख़ुशि थिए थो। इदारा मौजूदु आहिनि, इदारनि खे ॾेई सघिजे थो, इदारा पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सुठो कमु कनि पिया, पर जॾहिं इदारा कमु कनि था उहे इज्तिमाही तौर ते कमु कनि था, उहो गॾियल कमु कंदा आहिनि, उहो कंहिं बि हिकिड़े फ़र्द जे लाइ न, कंहिं बि हिकिड़े ग्रोह जे लाइ कमु न कंदा आहिनि। उन्हनि वटि हज़ारे सवे माण्हू मौजूदु हूंदा आहिनि जेके ईंदा आहिनि, हुननि जी टेबलुनि ते वेहंदा आहिनि, हुननि जे दस्तरख़ाननि ते वेहंदा आहिनि या हुननि जे दरवाज़े ते ईंदा आहिनि, उहे उन्हनि खे फैसिलिटेट कंदा आहिनि। इदारा बालातर हूंदा आहिनि रंग, नसल ऐं फ़िक़े वारियत खां, पर जेकॾहिं तव्हां ॾिसो था तव्हांजे ओड़े पाड़े में या ओड़े पाड़े खां पहिरियां तव्हांजे अज़ीज़ अक़ारिब में, तव्हांजे मिटनि माइटनि में को अहिड़ो माण्हू आहे जेको क़ुर्बानी न कई आहे, जंहिंखे ज़रूरत आहे क़ुर्बानीअ जी, या तव्हां सम्झो था त हीउ सफ़ेद पोश माण्हू आहे, पहिरीं उनजो हक़ु आहे, उनखां पोइ पाड़ेसिरी जो हक़ु आहे, ऐं उनखां पोइ तव्हां पाड़े खां ॿाहिरि निकिरो। गॾो गॾु आउं इहो बि चवंदुसि त जेकॾहिं सुभाणे तव्हां क़ुर्बानी करणु चाहियो था त पंहिंजे जानवर जो ज़रूरु ख़्यालु करियो, हुनखे पाणी ॾियो, गर्मी तमामु घणी आहे, गर्मी एतिरी शदीद आहे
जो कुछ देर पहिरियां ताहिरा ॻाल्हि कई त जेकॾहिं असीं पाणी किथे रखूं था के पखियुनि जे लाइ त पखी बि उन उस में उन तपिश में पाणी खे पीअण नथा अचनि, हू बि छांव ॻोल्हीनि था। जेकॾहिं छांव में को पाणी रखियल आहे त उते वञूं ऐं वणनि टिणनि में लिकी वञनि था। ऐं वणनि सां मूंखे ॻाल्हि यादि आई त क्लाइमेट चेंज आहे, गर्मी तमामु घणी थिए पई त वण पोखण जी कोशिशि कयो। इहे सभु ॻाल्हियूं गॾियल आहिनि, जनरली ॻाल्हियूं आहिनि, पर इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जेके असीं बार बार तव्हां सां कंदा रहंदासीं। इन जो मक़सदु रुॻो इहो आहे त जेकॾहिं असांजी ॻाल्हियुनि मां, असांजी कचहरी मां, मेरां टीवी जी हिन ईद स्पेशल ट्रांसमिशन मां या नशरियात मां कंहिं हिकिड़े दोस्त बि को हिकिड़ो ॿूटो पोखियो, कंहिं हिकिड़े दोस्त बि, कंहिं हिकिड़े असांजे ॾिसंदड़ बि कंहिं पखीअ जे लाइ को पाणीअ जी प्लेट, को प्यालो भरे रखियो, त असीं पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वेंदासीं, है न ताहिरा? बिल्कुलु सही चओ था तव्हां। ऐं तव्हां क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कई आहे त क्लाइमेट चेंज हिकिड़ो वॾो मौज़ू आहे। हिकिड़े कंहिं कंट्री ते ॾिसो न इफेक्ट पवंदो पए, हिकिड़े मुल्क ते, हिकिड़े खिते ते, कुझु माण्हुनि ते इहो असरु नथो पवे, पर ग्लोबली इहो असरु आहे। एतिरियूं शदीद गर्मियूं पाण मां न जॾहिं बि एक्सपर्ट्स जेके हूंदा आहिनि न, जेके सीनियर्स हूंदा आहिनि उन्हनि सां गॾु वेहंदी आहियां न, त मां क्लाइमेट चेंज जे टॉपिक खे थोरो उन ते ॻाल्हाइणु चाहींदी आहियां। त मां हमेशह हिकिड़ो कॉमेंट ॾाढो कॉमन ॿुधो आहे सभिनी में, त असां एतिरियूं गर्मियूं बर्दाश्त कोन कयूं आहिनि, कॾहिं बि इन तरह जो मौसम कोन ॾिठो आहे। उहे मुल्क बि हिन वक़्तु जेको आहे सो गर्मी में सर्वाइव कनि पिया, उहे माण्हू जिते कॾहिं बि गर्मियूं कोन थियूं आहिनि। सो तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई। बिल्कुलु इहे सभु कॉमन ॻाल्हियूं आहिनि, पर इहे ॻाल्हियूं करणु खपनि, पर उनजी नर्चरिंग जो बि तव्हां ते ई ज़िम्मो आहे। बिल्कुलु उनजो ख़्यालु कयो, उनखे पाणी ॾियो। एग्ज़ैक्टली, व्यूअर्स असां अॻियां वधूं था, कंदा हलंदासीं। पर ऐं हाणे असांजी ईद स्पेशल ट्रांसमिशन में शामिलु आहे हिकिड़ी टेलीफिल्म जंहिंजो नालो आहे मोर थो टिले। त अचो नाज़रीन, गॾिजी तव्हां बि असां बि ॾिसूं था हीअ टेलीफिल्म मोर थो टिले। इन खां पोइ वरी ॿीहर तव्हां सां गॾु हूंदासीं ईद स्पेशल ट्रांसमिशन में तालिब, ताहिरा ऐं असांजा गेस्ट।